सर मुझो नालो दिलशेर आ। मसलो यो आ जमशेद मुझे भाउ खे मारियो अथनि दादू में, इन में गुलशन कॉलोनी में मुझे मामे जे घर जानण वटि सब मिली करे उनके मारियो अथनि। उनके मारे ऐं सरकारी अस्पताल राति जो खणी विया आहिनि। उनजो को दाद फरियाद न कयो अथनि। ॿाहिरि उनखे मोकिलियो अथनि एम्बुलेंस में, उते दफ़नाए छॾियो अथनि 12 बजे 1 बजे जो। मूंखे कंहिं ॿुधायो ई न आहे त तुंहिंजो भाउ गुज़ारियो या न, उहो ख़बर न आहे। अला आलिमा त मुंहिंजे भाउ खे ख़बर आहे त उनखे दॿाउ रखियो वठानो, मूंखे नथो ॿुधाए। कंहिं बि मूंखे न चयो आहे त तुंहिंजो भाउ गुज़ारियो। सर मूंसां ज़ुल्म थियो आहे। मां हैदराबाद में हुयुसि, मूंखे कंहिं माण्हू तस्वीर मोकिली चई तुंहिंजो भाउ गुज़ारियो आहे, उतां मां हिते आयो आहियां, अॼु सुबुह पहुतो आहियां। सर मूंसां इंसाफ़ खपे मूंखे। मां DSP खे अपील थो कयां, SHO खे अपील थो कयां। सर मूंखे इंसाफ़ खपे। मुंहिंजो भाउ बेवाजिबी मारियो अथनि ज़मीनुनि जे चकर में। सर मुंहिंजा 8 लख रुपया उनजे हिसे जा हुया। 8 लखनि जे करे मुंहिंजो कल्ह राति 1 बजे भाउ मारियो अथनि। सर मूंसां ज़ुल्म थिया, मूंखे इंसाफ़ खपे, मूंखे इंसाफ़ खपे। जी सर। सर सजण हिकिड़ो नालो आहे मुंहिंजे मामे जो, जान मोहम्मद मजीद जानण, ऐं हैदर हुयो, उनजो पुटु ज़मीर हुयो फौजी, ऐं मुनीर फौजी आहे, ऐं ॿिए जो नालो आहे मंठार, सजण, महबूब, बरकत। ये सभु मिली करे मुंहिंजे भाउ खे हिते तशदुद कयो अथनि, मारे उनखे लटकाए छॾियो अथनि। त उनखे इहो अॼु हणायूं त फांसी, हुन ख़ुदकुशी कई आहे। सर ख़ुदकुशी हुन कोन कई आहे, हुनखे कंहिं शइ जी ज़रूरत न हुई। उहो वीचारो मिसकीन माण्हू पंहिंजो खाईंदो, पंहिंजो कमाईंदो। सर हुन सां ज़ुल्म कयो अथनि। सर मूंखे इंसाफ़ खपे, मूंसां ज़ुल्म थियो आहे। सर मूंखे इंसाफ़ खपे। मुंहिंजो भाउ मारियो अथनि, मुंहिंजो जिगर मारियो अथनि। सर मूंखे इंसाफ़ खपे, अलाह जे वास्ते मूंखे इंसाफ़ खपे।